रहमतुल आलमीन बिनी जहानन जे सरदार खातमुल नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद मरबा सिंध समेत समूरे मुल्क में ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी अक़ीदत ऐं एतराम सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। हर तरफ़ सरकार जी आमद मरहबा जी गूंज। बलोचिस्तान, पंजाब ऐं केपी जे बे नंढनि वॾनि शहरनि में जश्न विलादत जी मुनासिबत सां रैलियूं। गिलगित बुल्तिस्तान में बि आका जी विलादत जो जश्न मल्हाए पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआशिरे में गारगुंद, विर्छ, ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जहिड़ा रवैया गणती जोगा आहिनि। विर्छ दुश्मन जी एजेंडा आहे जंहिंखे गॾिजी नाकाम बणाइणो पवंदो। अॼु जो ॾींहुं इंतिहाई मुबारक आहे। अमां सभिनी खे ईद मिलादुल नबी सलम जूं वाधायूं पेश करियां थो। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त अॼु असां आज़ाद वतन में ज़िंदगी घारियूं पिया। पाकिस्तान में अक़लियतनि खे अमन जी ज़िंदगी घारण जो पूरो हक़ आहे। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं वलरल कश्मीर ऐं फ़लस्तीन बि आज़ाद थींदा। लबनान में हिज़्बुल्लाह अॻुवाणनि जे इस्तेमाल हेठि पेजर्स में हिक ई वक़्तु केतिरा ई धमाका। 1200 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। इस्पतालूं ज़ख़्मियुनि सां सथिजी वयूं। अरब मीडिया मूजिबि इसराइल जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कंदे लबनान में हिज़्बुल्लाह अॻुवाणनि जे इस्तेमाल हेठि पेजर डिवाइसिस ज़रिए धमाका कया आहिनि। धमाकनि में ज़ख़्मी थियल 1200 खां वधीक माण्हुनि मां केतिरनि जी हालत गणती जोगी। ज़ख़्मियुनि में लबनान में मौजूदु ईरानी सफ़ीर मुस्तफ़ा उमानी बि शामिल। आका जी आमद मरहबा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जश्न ईद मिलादुल नबी सलम जे मौक़े ते रैलियूं। कराची, हैदराबाद, सखर, बदीन, मटियारी, नौशर फिरोज, खेरापुर, कशमोर, फैज़गंज, पीर जो ॻोठ, मुबारकपुर ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। मियां साहब, जमाल शाह, पिंगरियो, तंगवाणी, तलहार, उबावड़ो, डिगड़ी, मदेजी, भान, सैदाबाद, सिंधड़ी, रावती, दंबालो, मनहड़ो, सकरंडा ऐं गुपचाणी में बि रैलियूं। जामसुर जे मनसर ढंढ में बि ॿेड़ियुनि ते शानदार रैली कढी वई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान टिसुरी जी कराची में ईद मिलादुल नबी सलम जी मुख्य तक़रीब में शिरकत। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त रब कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो आहे। दुश्मन पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करणु चाहे थो। ओभर ऐं ओलह जी सरहदुनि खां ॾफेड़ पखिड़ण जी कोशिश कई पई वञे। अलाह पाक जे फज़ल करम सां पाकिस्तान वधीक मज़बूत थींदो। कश्मीर ऐं फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म ते अफ़सोस आहे। तालीम हासिल करण हर फर्द जो हक़ आहे। तालीम जी फराहमी रियासत जी ज़िम्मेवारी आहे। इस्लामाबाद में सीरतुल नबी सलम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त इल्म रोशनी जी हिदायत जो रस्तो ॾेखारींदो आहे। इल्म ऐं तक़वा जी दौलत सां ई अलाह जो क़ुर्ब मिलंदो आहे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां अॻूणे सदर आरिफ अलवी जी मुलाक़ात दौरान आइनी तरमीम ऐं सियासी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। आरिफ अलवी आइनी तरमीम बाबति मज़बूत मौक़िफ़ पेश करण ते मौलाना फज़ल रहमान खे मुबारकूं ॾिनियूं। ज़रियनि मूजिबि बानी PTI आरिफ अलवी खे ख़ुसूसी टास्क बि ॾिनो आहे। आइनी तरमीम ज़रूर थींदी। PTI चाहे थी त कानून साज़ी डिसंबर में थिए। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त PTI बानी पाण खे हर शइ जो महूर सम्झे थो। हुन 4 साल जेको कयो उन ते नज़र दौड़ायो। 9 मई ते बग़ावत जी कोशिश कई वई। हुकूमत आइनी तरमीम जो मसौदो राज़ में रखण बदिरां पधिरो करे छॾियो आहे। ख्वाजा आसिफ सां आइनी तरमीमुनि बाबति का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जो बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जे बयान ते रद्दअमल। बैरिस्टर गौहर चयो आहे त PTI आइनी तरमीम बाबति राज़ी न थी आहे। आइनी तरमीमुनि बाबति PTI जी डिसंबर ताईं राज़पे वारी ॻाल्हि दुरुस्त न आहे। PTI कंहिं बि तरमीम ते हुकूमत जो साथ ॾियण जो नाहे चयो। हुकूमती आइनी तरमीमूं जमहूरियत ख़िलाफ़ आहिनि। बिल पास त छा पर असेंबली में बि पेश थी न सघंदो।
केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त हुकूमत बिल असेंबली में पेश कयो त खेनि शिकस्त ॾींदासीं। अदलिया सां गॾु आहियूं, आईनी तरमीम वारे मामले ते हुकूमत खे हर हाल में शिकस्त ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी सां एशियाई तरक़ियाती बैंक जे सदर जी मुलाक़ात। सदर जो मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ सहकार वधाइण ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जूं माली ज़रूरतूं वधीक आहिनि। गुज़िरियल ॿोॾ मईशत, ज़रायत, ज़रई शोबे, तालीमी ऐं बुनियादी ढांचे ते गहरा असर विधा। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग मुल्क खे तमामु घणो माशी नुक़सान पहुचायो आहे। सदर पाकिस्तान जे समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ एशियाई तरक़ियाती बैंक जे सहकार जी वाखण कई। एडीबी सदर जो चवणु आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जी शदीद असरनि खे मुंहुं ॾिए पियो। ईंदड़ 3 सालनि में पाकिस्तान खे $2 बिलियन सालियानो ॾिना वेंदा। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मुर्तज़ा वाहब खे पंहिंजो तर्जुमान मुक़रर करे छॾियो। बिलाल भुट्टो जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरो पारां नोटिफिकेशन जारी। हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे मुरीदनि खे मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ वण पोखण जी हिदायत करे छॾी। पीर जो ॻोठ में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर पागारे चयो आहे त अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जो ॾियारो आहे। मौसमी तब्दीली सबबि ज़रायत तबाह थी रही आहे। घरनि ऐं उतां खां नाॾो बूटा पोखे तब्दील थींदड़ मौसम जो मुक़ाबिलो कयो वञे। 7 डेवलपमेंट अथॉरिटी में करोड़े रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम हेठायल ऑफिसर्स खे तरक़ियूं ॾियण जूं तयारियूं। साल 2012 ईस्वी दौरान सेवरेज ऐं वाटर सप्लाई जूं लाइनूं विछाइण वारे ठीके में बेक़ाइदगियूं ज़ाहिर थियण ते नैब रेफरेंस दाख़िल करायो। नैब रेफरेंस में नामज़द इंजीनियर सुलेमान खेड़ो, अॻूणे एक्ज़िक्यूटिव इंजीनियर आफ्ताब शाह खे अॻे ग्रेड में तरक़ी ॾियण जूं तयारियूं। ॼाणायल ॿिन्ही ऑफिसर समेत ॿिनि ऑफिसरनि खे अॻे ग्रेड में तरक़ी ॾियण लाइ 19 सेप्टेम्बर ते प्रमोशन कमेटी जो इजलास तलब। कंदरकोट पुलिस जी औरतुनि ऐं ॿारनि समेत 37 ॼणनि खे अॻुवा थियण खां बचाइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त पंजाब वासियुनि खे काठियूं करण लाइ धोखे सां घुरायो वियो। बढाणी जे कचे वारे इलाइक़े में वक़्त सिर कार्रवाई करे 37 ॼणनि खे अॻुवा थियण खां बचायो वियो, जिन में 5 ॿार, 10 औरतूं ऐं 22 मर्द शामिल आहिनि। सजावल वेझो जोगी ॻोठ में मासूम ॿाड़ो बरसाती पाणी में ॿुॾी फौत। 5 वरनि जो मासूम मोहम्मद अली जोगी बरसाती पाणी जे खॾे में ॿुॾी हयाती विञाए वेठो। मेड़ वेझो 5 क्लास जो शागिर्द शाख में ॿुॾी फौत। काज़ी आरिफ रोड ते ॻोठ हाजी वाह जो रवासी 10 सालनि जो राय पुट शबीर खोसो सिम शाख में विझंदे ॿुॾी फौती वियो। हलंदड़ साल जो ॿियो चंड ग्रहण सुभाणे थींदो। पाकिस्तान में सुबुह जे वक़्तु जिज़वी तौर चंड ग्रहण ॾिसी सघिबो। मौसमियात खाते मूजिबि पाकिस्तान में चंड ग्रहण जी शुरूआत सुबुह जो 5:41 ते थींदी। पाकिस्तान में चंड खे जिज़वी ग्रहण सुबुह जो 7:13 ते लॻंदो, जेको सुबुह जो ई 8:16 ते ख़तमु थींदो। सऊदी अरब जी अदालत हिक फ़ौजी ऑफिसर खे करप्शन जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ करण जो हुकुम ॾींदे 20 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि लेफ्टिनेंट जनरल ख़ालिद बिन करार अल हरबी ते अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमाल, रिश्वत वठण, फंड्स में हेराफेरी ऐं जालसाज़ी जो इल्ज़ाम हो। अदालत ॾोह साबित थियण ते फ़ौजी ऑफिसर खे 20 साल क़ैद ऐं 10 लख रियाल दंड जी सज़ा ॿुधाई। फ़ौजी ऑफिसर पारां रिश्वत तौर वरितल 1 करोड़ रियाल, तोहफ़ा ऐं ॿी ज़रई ज़मीन बि ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो वियो। ऐं भारत चीन खे शिकस्त ॾेई 5 भेरो एशियन हॉकी जो चैंपियन थी वियो। फाइनल में भारतीय टीम ॿुड़ी जी भेट में 1 गोल तां शिकस्त ॾिनी। पाकिस्तानी टीम एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी में पाकिस्तान ॾखिण कोरिया खे शिकस्त ॾेई इवेंट में 3 पोज़ीशन हासिल करे वरिती।